मेहरबानी साजिदुल्ला यकीनन साईं ज़ियाउल्लाह गंभीर जे अंदर जा एहसास ॿुधी मुंहिंजे लाइ न रुगो दिली ख़ुशी ऐं रोहानी सुकून जो सबबु आहे, पर मुंहिंजो अखियूं उन वक़्तु ज़रूरु न मुछो हुयो। त जॾहिं साईं ज़ियाउल्लाह सां मुंहिंजी का बि मुलाक़ात कोन हुई ऐं असां हिक ॿिए जे पर पुट ॼण त असां हिक ॿिए जा आशिक़ हुआसीं। सबबु छा हो? सबबु उहो ई हो, टिखड़ जी सरज़मीन, टिखड़ जी तारीख़, टिखड़ जो इल्मु ऐं अदब असांजे जेको रूहानी रिश्ते जो बुनियादी सबबु जेको इहो आहे। ऐं यकीनन आउं सम्झां थो साईं ज़ियाउल्लाह गंभीर जेको कारनामो सरअंजाम ॾिनो आहे तस्करे सोरे टिखड़ खां पोइ शायदि टिखड़ जी तारीख़ जो हिकिड़ो मस्तनद किताब तोड़े जो हू तस्कर ऐं शाइरी जे हवाले सां हिकिड़ो सब्जेक्ट आहे, अलॻि मौज़ू आहे। हीअ तारीख़ जो ऐं सारोड़ियुनि जो रवायतुनि ऐं गद कथा मजमू आहे। उन समूरी सूरत हाल में जॾहिं 1956 में तस्कर ऐं टिखड़ लिखजी मुकमल थियो ऐं 1959 में उनजो पहिरियों छापो छपियो ऐं यकीनन असांखां जेका सीनियर टही आहे उन्हनि उहो छापो ॾिठो हुजे, पर मूं उनजो 2005 वारो छापो जेको ॿियो छापो इनाम शेख जे सेक्रेटरीशिप वारे दौर में सिंधी अदबी बोर्ड छापियो, त उहो मूं पढ़ियो त मूंखे उन में तमामु घणो ग़लतियूं महसूसु थियूं, तमामु घणियूं। थोरे जो उमिरि जो जेको हिसाबु हो 100 सालनि जे तफ़ावत में मौजूदु हो, अञा ताईं मौजूदु आहे। ऐं अहिड़ो इज़ार जो साईं इमदाद हुसैनी ऐं साईं शबीर हासिफ़ सां कयो त साईं तव्हां सॼी उमिरि सिंधी अदबी बोर्ड जहिड़नि इदारनि सां लाॻापियल रहिया, त तस्करा टिखड़ जो जेको पहिरियों छापो 1959 में छापियो ऐं मुसलसल तक़रीबन 46 सालनि खां पोइ जॾहिं ॿियो छापो आयो उहो बेज़िट आयो, त साईं इमदाद हुसैनी मूंखे चयो त शबीर हासिफ़ उहे तशरीहूं करे सिंधी अदबी बोर्ड खे दुरुस्तगियूं करे ॾेई आयो, पर उहो मसइलो गुम थी वियो। तो तारीख़ जे हिन सफ़र में आऊं इंतहाई पुरुमीद आहियां साईं ज़ियाउल्लाह गंभीर साहिबु त टंडो मोहम्मद ख़ान जी तारीख़ ते, टिखड़ जी तारीख़ ते ईंदड़ सालनि में, ईंदड़ तारीख़ में जेकॾहिं को नौजवान तहक़ीक़ कंदो त उन जा माख़िज़ तव्हां हूंदा, आउं हूंदा, हकीम यूसुफ क़दरी हूंदो, उन जो माख़िज़ ज़रूरु महमूद मेरी हूंदो, उन जो माख़िज़ ज़रूरु तस्कर ऐं टिखड़ हूंदो। असांजे लाइ इन खां वॾो इज़ार को कोन्हे जो असां पंहिंजे वसे बितायल तारीख़ में पंहिंजो पाण खे ज़िंदा रखियो आहे। ग़लतियूं, कोताहियूं, खोड़फारियूं, निशानदेहियूं हिते थियूं, तस्कर ऐं टिखड़ में तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि जेके आउं बार बार लिखंदो रहियो। ॾाढो ई रिसेंटली कुझु ॾींहं पहिरीं मूं हासिद अली जो तस्करो लिखियो, त मग़िर जहिड़ी ॻाल्हियूं जॾहिं मूं मोहम्मद ख़ान गनी जो किताबु सिंधी शाइरी जो मुख़्तसर जाइज़ो पढ़ियो, तेरे फिट अखर टू अखर तस्कर ऐं टिखड़ जो मोहम्मद ख़ान गनी वारी किताब मां ई खयल आहे। उहो ई कसीदो आहे जेको मोमिन इस्लाम कोटी जी यादि में ॾिनो, उन जा 3 शेर हुआ ऐं उहो ई साॻिया 3 शेर तस्कर ऐं टिखड़ में बि शामिल आहिनि साॻिए अहवाल सां। साईं मोहम्मद ख़ान गनी तस्कर ऐं टिखड़ वांगुरु साईं मियां आली जी जनम जो साल कोन ॾिनो, तस्कर ऐं टिखड़ में तक़रीबन जेके अहवाल ॾिनो हिजरी सालनि जा ॾिनल आहिनि ऐं असां वटि जेको असांजो नओं नकुल आहे तोड़े जो घणो पढ़ियल लिखियल आहे, पर उनखे हिजरी साल अञा ताईं सम्झ में कोन थो अचे। त आउं सम्झां थो डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजे मौलूद जे किताब में जेको लोक अदब जी स्कीम आहे उन में मियां आली जा बि मौलूद बि ॾिना, पर थोरे जो 1959 में हू छपियो आहे ऐं मौलूद जो जेको पहिरियों छापो छपियो 1961 में छपियो। उन हवाले सां मूंखे कुझु खोड़फारियूं ॿियनि हवालनि सां खोटा करणी पई, त आउं हैरान थी वियुसि त तस्कर ऐं टिखड़ बि मियां आली जो जनम ॾींहुं कोन ॾिनो आहे, न ई मोहम्मद ख़ान गनी ॾिनो आहे। हिकिड़े फारसी जे मसौदे मां मूंखे इहा शहादत मिली त हासिद अली 1108 हिजरी में 1696 ईस्वी में जनम वरितो ऐं 1192 हिजरी 1778 में वफ़ात कई हुई। ऐं अहिड़े क़िस्म जूं खोड़फारियूं शयूं जेके रंजी थियूं वञनि, मिसाल तौरु टिखड़ जहिड़ा खोड़ सारा शाइर आहिनि तस्कर ऐं टिखड़ में जंहिंजे वफ़ात जो कंहिंखे का ख़बर कोन्हे, त उनजो ज़िक्र बि कोन्हे। त इहा मालूमात हिकिड़ी असांखे बुनियादी मक़सदु जेकॾहिं मिले थो त उनखे मुकमल करणु असांजो कमु आहे
सुभाणे ईंदड़ नसुल जेको आहे उनखे घटि में घटि जेका अधूरी मालूमात मिली आहे उहा असांजे करे जेकॾहिं मुकमल मालूमात मुकमल तलाह जी बात आहे मुमकिन आहे हुनमें असां 5 वर्ष वितार कोशिशि करूं था त ग़लतियूं को बि रहिजी थियूं वञनि इस्लाह थिए बि थी मुंहिंजो फेसबुक ते इहे शयूं रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहा सुभाणे शइ जेका आउं छपाए के मसौदे जी शिकिल में के किताब जी शिकिल में आया तो उन में खोड़ सारियूं जेके ग़लतियूं हुजनि उहे उन्हनि जी तसही थी चुकी हुजे ऐं उन मां मूंखे खोड़ सारी रहनुमाई मिली बि आहे इस्लाह थी आहे ऐं साईं ब्यावला गंभीर जे लाइ आउं इहो ई चवंदुसि त साईं तव्हां तारीख़ में पंहिंजो पाण खे ज़िंदा रखियो आहे ऐं सुभाणे जो तारीख़ जो शागिर्द तव्हांखे हवाले तौरु इस्तेमालु कंदो तव्हांजो नालो रेफरेंस तौरु वठंदो तव्हांजे किताब मां रेफरेंस खणंदो इन खां वधीक आउं सम्झां थो ज़िंदगी जो लाभाइतो सफ़र ॿियो को नथो थी सघे इहो ई असांजे अमल हुअण जो ख़ूबी आहे